नाज़रीन आम ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान में 75 सैकड़ो ताईं हदफ़ हासिल करण जी दावा कंदे चयो आहे त ईरान सां अञा बि मुआहिदो करे सघूं था। अहिड़ो मुआहिदो चाहियूं था जेको हमेशह क़ाइमु रहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां जंग ख़त्म करण लाइ परेशान न आहियां। असां वटि अञा वक़्तु आहे, पर ईरान वटि हाणे वक़्तु न आहे। हुन चयो त ईरान जे मामले में एटमी हथियार इस्तेमालु न कंदासीं। आबनाई हुरमुज़ ते मुकमल कंट्रोल आहे। आबनाई हुरमुज़ उन वक़्तु खुलंदो जॾहिं ईरान डील कंदो। ट्रंप जो वधीक चवणु आहे त ईरान खे एटमी हथियार रखणु न ॾींदासीं। थी सघे थो त जंग बंदी दौरान ईरान हथियार लोड कया हुजनि, पर अमरीकी फ़ौज उन खे हिकु ॾींहं में ख़त्म करे सघे थी। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान में 75 सैकड़ो ताईं हदफ़ हासिल करण जी दावा कई आहे। संदसि चवणु आहे त ईरान सां अञा बि मुआहिदो करे सघूं था। अहिड़ो मुआहिदो चाहियूं था जेको हमेशह क़ाइमु रहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां जंग ख़त्म करण लाइ परेशान न आहियां। असां वटि अञा वक़्तु आहे, पर ईरान वटि हाणे वक़्तु न आहे। हुन चयो त ईरान जे मामले में एटमी हथियार इस्तेमालु न कंदासीं। आबनाई हुरमुज़ ते मुकमल कंट्रोल आहे। आबनाई हुरमुज़ उन वक़्तु खुलंदो जॾहिं ईरान डील कंदो। ट्रंप जो वधीक चवणु आहे त ईरान खे एटमी हथियार रखणु न ॾींदासीं। थी सघे थो त जंग बंदी दौरान ईरान हथियार लोड कया हुजनि, पर अमरीकी फ़ौज उन खे हिकु ॾींहं में ख़त्म करे सघे थी।